अल्लामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ सभिनी शागिर्दनि खे मोहम्मद विक्सा तो तरफ़ां अस्सलाम वालेकुम। उन शागिर्दनि खे ॿुधाईंदो आहियां जिन शागिर्दनि जा क्विज़ आहिनि उन लाइ हिकु नई ऐप मुतारिफ़ कराई वई आहे। अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त नई ऐप खे LMS वसीले पंहिंजे क्विज़ खे कीअं अटैम्प्ट करे सघो था। सभ खां पहिरियां त तव्हां पंहिंजो LMS अकाउंट खोले उन में लॉगिन थींदो। उन खां पोइ नज़र ईंदड़ कोर्सनि मां उन कोर्स खे सिलेक्ट कंदव जंहिंजो क्विज़ तव्हां ॾियणु चाहियो था। कोर्स पेज खुलण खां पोइ स्क्रॉल करे हेठि अचो ऐं क्विज़ कंपोनेंट ते क्लिक कंदव। उन ते क्लिक करण सां क्विज़ जी नई ऐप जी स्क्रीन खुली पवंदी ऐं हाणे स्टार्ट बटन ते क्लिक कंदा त तव्हां जे साम्हूं सुवाल नंबर 1 अची वेंदो ऐं उन जे मथां ई उन हेठां 4 ऑप्शन ईंदा। पोइ तव्हां जेको आहे सो सही ऑप्शन खे सिलेक्ट कंदव ऐं पोइ नेक्स्ट ते क्लिक कंदव। वरी अहिड़े तरीक़े सां सुवाल नंबर 2 जो जवाबु ॾींदव ऐं अहिड़े तरीक़े सां सभिनी 20 सुवालनि जो जवाबु ॾेई ऐं आख़िर में फिनिश वारे बटन ते क्लिक कंदव। उन खां पोइ तव्हां अॻियां तव्हांजी रिज़ल्ट वारी स्क्रीन ज़ाहिर थींदी जिते तव्हां जूं मार्कूं लिखियलु हूंदियूं। ऐं सम्झां थो त असां सम्झी विया हूंदा। वधीक इंफॉर्मेशन लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उते वीडियो पिणु ॾिसी सघो था। महिरबानी।